कराची में डिफेंस ऐं क्लिफ्टन जे रहवासियुनि मसला हल न थियण खिलाफ़ DHA ऑफिस आॾो एहतजाजी धरणो हयो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कमर मेमण। जी कमर, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, क्लिफ्टन ऐं डिफेंस के रहवासियुनि पारां मुतालबनि जी मंगता लाइ डिफेंस हाउसिंग अथॉरिटी के हेड ऑफिस डिफेंस फेज़ 1 आॾो जेको आहे एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज में मर्द ऐं औरतुनि वॾे अंग में शिरकत कई आहे। मुज़ाहिरीन जेको आहे DHA ऑफिस आॾो पहुची सख़्त नारेबाज़ी कई ऐं मुतालबनि जे मंगता लाइ जेको आहे उहो धरणो हणी वेही रहिया। पुलिस जा वॾा अताला जेके आहिनि, जिन में लेडी पुलिस एहलकार जो वॾो अंग भी शामिल हो, उहे जेको आहे DHA ऑफिस ते मौजूद रहिया ऐं मुज़ाहिरीन खे जेको आहे ऑफिस तरफ़ ऑफिस में दाख़िल थियण खां जेको आहे अॻिते रोके वरितो। मुज़ाहिरीन जो चवणो हो त डिफेंस हाउसिंग अथॉरिटी ऐं क्लिफ्टन कैंटोनमेंट बोर्ड जेको आहे ॻाढ़ा टैक्स वसूल कनि था, पर रहवासियुनि खे महफ़ूज़ बुनियादी जेको बलियाती ढांचो आहे उहो फराहम करण में नाकाम विया आहिनि ऐं शहरी वॾे अज़ाब जो शिकार आहिनि। तेज़ बारिशुनि सबबि घरनि ऐं दुकाननि में पाणी दाख़िल थियण सबबि करोड़े रुपयनि जो नुक़सान थियो आहे। कई इलाइक़नि में जेको आहे बरसाति जो पाणी हिन वक़्त ताईं बि बीठल आहे ऐं उते बिजली बि बहाल न थी सघी आहे। रोड रस्ता तबाह थी विया आहिनि। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त इलाइक़े मां बारिश जो पाणी जेको आहे फौरी तौर ते निकाल कयो वञे, 1 साल जो प्रॉपर्टी टैक्स जेको आहे माफ़ कयो वञे, CBC ऐं डिफेंस हाउसिंग अथॉरिटी जो ऑडिट करायो वञे, बिजली बहाल कई वञे ऐं मौजूदा ख़तरनाक जेको बिजली सिस्टम आहे उनखे तब्दील करे महफ़ूज़ बणायो वञे। 6 अंदरि जेको आहे रोडनि ऐं रस्तनि खे जेको आहे मरम्मत कयो वञे। बरसाति जे पाणी जे निकाल लाइ जेको आहे मुस्तक़िल हल लाइ मनसूबो शुरू कयो वञे ऐं लाइन जे ज़रिए जेको आहे मिठे पाणी जी सप्लाई खे यकीन बणायो वञे। ऐं उनखां अलावा मुज़ाहिरीन मुतालबो कयो त 31 अगस्त ते जेको CBC ऑफिस आॾो जेको मुज़ाहिरो कंदड़नि ख़िलाफ़ जेको FIR दर्ज कई वई हुई। मुज़ाहिरीन मुतालबो हो त उन केस खे जेको आहे ख़त्म कयो वञे। मुज़ाहिरीन जो चवणु हो त उहो शहर जे सभ खां महांगे इलाइक़े में रहनि था, ॻाढ़ा टैक्स अदा कनि था। सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ जेको आहे एहतजाज करणु संदन आइनी हक़ आहे। CBC आॾो एहतजाज दौरान इंतज़ामिया खे मुतालबा पेश कया विया, जिन ते अमल दरामद नाहे थी सघियो। नाज़रीन खे इन हवाले सां ॿुधाईंदो वञा त अॼोके एहतजाज दौरान जेको आहे इंतज़ामिया जे कंहिं बि नुमाइंदे मुज़ाहिरीन सां राब्तो न कयो ऐं एहतजाज जेको आहे बग़ैर के नतीजे ख़त्म थी वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणो हो त जेसिताईं संदन मुतालबा मंज़ूर न थींदा, उहो एहतजाज जो सिलसिलो जारी रखंदा। जी कमर, अवां जी महिरबानी।